अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी वहदानियत ऐं तौहीद जे बारे में इहो ॿुधायोसीं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे मुवाहिद बाननि खे ज़रूर बज़रूर जन्नत में दाख़िल कंदो। हीअ अल्लाह जो वादो आहे। मुख़्तलिफ़ हदीसूं ऐं कुझु क़ुरानी आयतूं अवां जे साम्हूं ज़िक्र कयूंसीं। आख़िर में ही तवील हदीस जेकी मुख़्तसरन अवां जे साम्हूं पोएं दर्स में ज़िक्र कईसीं, इन में इहो ज़िक्र थियो हो त मुवाहिद जेको आहे, जेको अल्लाह जी इबादत करे थो ऐं अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक नथो ठहिराए, उहो अल्लाह जे हुकुम सां जन्नत में दाख़िल थिए थो। ऐं जेको इन तौहीद जो मुकम्मल हक़ अदा करे थो, यानी तवक्कुल में एतिरो अॻिते आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत मां 70,000 माण्हू अहिड़ा आहिनि जेके जन्नत में बग़ैर हिसाब ऐं किताब जे दाख़िल थींदा, बग़ैर हिसाब ऐं किताब जे। उन्हनि जूं 3 ख़सलतूं, 3 ख़ूबियूं ॿुधायूंसीं त उहे जेके जन्नत में बग़ैर हिसाब ऐं किताब जे दाख़िल थींदा, उन में उहे माण्हू आहिनि। ला यस्तरक़ून, सभिनि खां पहिरीं ख़सलत इहा आहे त कंहिंखे पंहिंजे मथां दम करण जो तलब नथा कनि। केरु दम करे थो, बीमार आहे, को अची दम करे थो, उन जी मना नथा कनि, पर वञी कंहिं वटि चवनि त मूंखे तूं दम कर, या कंहिंखे तलब कनि त मुंहिंजे मथां तूं दम कर, रोकिया कर। इहो गैर शरई अमल न आहे। असां हिन पहिरियों ॿुधाए चुकिया आहियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी इजाज़त ॾिनी आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दम कयो आहे। पर तवक्कुल में एतिरा अॻिते आहिनि जो हू कंहिंखे चवनि नथा त असांजे मथां दम कर। वला यक़्तुवून, ऐं उहे गरम शइ सां, कंहिं लोह सां पंहिंजे पाण खे दाग़राइनि नथा। कंहिं मर्ज़ जी इलाज जे लाइ हिकु इलाज अॼु ताणी अरबनि में मशहूरु आहे त जॾहिं उन्हनि खे का अहिड़ी तकलीफ़ पहुचे थी त हू पंहिंजे पाण खे दाग़राइनि था, निशान था हणाइनि के ख़ासि जॻहियुनि ते, ऐं इहो हिकिड़ो तरीक़ा इलाज आहे। पर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन खां मना कयो, इन खे बि डिस्करेज कयो वियो त इहो बि न करायो वञे। हालांकि पाण करीम सल्लल्लाहु पाण किन सहाबिन जो पाण हुकुम ॾिनो थो वञी इन तरीक़े सां इलाज कराए। पर इंसान सब्र करे ऐं अल्लाह ते तवक्कुल करे त इहो बि उन्हनि माण्हुनि मां थींदो जेके 70,000 माण्हू बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। ला युअद्दिबु बिन्नारी इल्ला रब्बुन नार। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त बाहि सां अज़ाब सिर्फ़ जेको बाहि जो मालिक आहे, यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे, उहो ॾेई सघे थो, छो हिन सां तकलीफ़ थी थिए। हिन अमल सां, हिन इलाज सां तमामु शदीद तकलीफ़ थिए थी। ऐं टी ॻाल्हि इहा आहे वला यततय्यरून, ऐं उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी शयुनि सां पंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि सां को ख़ासि मक़सदु नथा घड़नि, यानी को फाल विझणु या कंहिं शइ मां बदशुगनी करणु त ही शइ हितां लंघी आहे त हिन में ख़ैरु न आहे, जे ही शइ हितां लंघे वई आहे त हिन में बहितरी आहे, त इहे शयूं नथा कनि। वो अला रब्बिहिम यतवक्कलून, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर ॿुधाइनि था इहे तवक्कुल में अल्लाह जे एतिरो अॻिते आहिनि जो इहे न कंहिंखे दम जे लाइ चवनि था, न पंहिंजे पाण खे दाग़राइनि था, न वरी बदफ़ाली था कनि ऐं को अहिड़ो अमल था कनि जेको तवक्कुल जे मुनाफ़ी आहे। इहा हदीस जेकी आख़िर में असां पढ़ी, उन खां पोइ जेको अॼु मौज़ू आहे असांजो त शिर्क तौहीद जे मुनाफ़ी ऐं ज़िद में हिकिड़ी शइ अहिड़ी आहे। हिकु त अल्लाह जी तौहीद आहे जंहिंजो असांखे हुकुम ॾिनो वियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी तौहीद जी दावत ॾिनी त हिकु अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह खां सवा कंहिंखे न पुकारियो। जेको इंसान तौहीद मां ज़र्रे बराबर बि ख़ारिज थिए थो त कहिड़े तरफ़ वञे थो, शिर्क जे तरफ़ वञे थो।
यानी तौहीद जो ज़िद जेको आहे शिरक आहे। जीअं तौहीद जो हुकुम मिलियो ईअं तौहीद जे मुनाफ़ी जेको शिरक आहे उन खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त मना कयो त इन खां परे थियो, छो त हीउ एॾो वॾो गुनाह आहे जंहिंजी का बि माफ़ी न आहे। जेको इंसान इन हालत में मरी थो वञे त हू शिरक कंदड़ हुजे, अल्लाह जी ज़ात सां ज़र्रे बराबर बि शिरक कंदड़ हुजे, उन का माफ़ी कोन्हे। त हिन बाब में असीं ॿिनि आयतुनि खां शुरू कयूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ये सूरत निसा जी 48 नंबर आयत आहे। इन तरीक़े सां 116 नंबर आयत बि इन ई वांगुरु आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको आहे सूरह निसा में ॿिनि जॻहनि ते इहो फरमायो, इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही, त बेशक अल्लाह रब्बुल इज़्ज़त न माफ़ कंदो त हुन सां गॾु शिरक कयो वञे। व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा, ऐं शिरक खां अलावा को बि गुनाह हूंदो इंसान केॾो बि वॾो गुनाह करे अचे। जीअं असां खां पहिरियों ज़िक्र करे चुकिया आहियूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त चए थो त क़यामत ॾींहुं बानो मूंसां इन हालत में मिले त दुनिया गुनाहनि सां भरे अचे, पर शर्त इहा आहे त मूंसां शिरक न कयो हुजई। लअतैतुका बिक़ुराबिहा मग़फ़िरा, ऐं उनखे दुनिया भरियल मग़फ़िरतुनि जो ॾेई छॾींदुसि, मूंखे हिन ॻाल्हि जी परवाह बि कोन्हे, पर बशर्ते ते मुंहिंजी ज़ात सां कॾहिं शिरक न कयो हुजई। त शिरक एॾी कबीह शइ आहे, एॾी ख़तरनाक शइ आहे, जंहिंजे बारे में जे तौहीद जो इल्मु आहे ऐं शिरक जी ख़बर न आहे त इंसान थी सघे थो इन गुनाह में मुब्तला हुजे, इंसान खे ख़बर न हुजे। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे हिकिड़ी दुआ सेखारी, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका अन उशरिक बिका व अना आलम व अऊज़ु बिका बिमा ला आलम। ए अल्लाह, आउं तोखां पनाह थो घुरां त आउं तोसां शिरक कयां उन शइ खां जंहिंजी मूंखे ख़बर आहे, यानी ॼाणियां थो त हिन में शिरक आहे। इन जी तफ़सील ईंदी, यानी शिरक अकबर जी ॻाल्हि न पई थिए। शिरक में ॿिया शिरक बि आहिनि जेके शिरक असगर या नंढा शिरक आहिनि, उन जी तफ़सील अॻिते ईंदी। व अऊज़ु बिका बिमा ला आलम, ऐं आउं उन शइ खां बि उन शिरक खां पनाह थो घुरां जंहिंजे बारे में मूंखे इल्म ई न आहे। यानी बे इल्मीअ में बि शिरक इंसान खां थी सघे थो, जीअं इंसान खे। इन जे करे हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु अजीब उन्हनि जो तरीक़ेकार हूंदो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का माण्हू चवनि था त कान अन्नासु यसअलून रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल ख़ैर व अना कुन्तु असअलुहु अन शर्रि मख़ाफ़त अन अक़अ फ़ीहि। त माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेंदा ऐं ख़ैर जे बारे में सुवाल कंदा, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछूं त ख़ैर छा में आहे, ख़ैर जा कम कहिड़ा आहिनि। पर आउं ख़ासि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में वञी शर जे बारे में पुछंदुसि, शर जे बारे में पुछंदुसि। छाजे करे त इहो शर जे ॼाणींदुसि त बची सघंदुसि, जे शर जे बारे में ख़बर न हूंदी, गुनाह जे बारे में ख़बर न हूंदी, त कीअं बची सघंदुसि। त शिरक अहिड़ी हिकिड़ी बदतरीन मौज़ी बीमारी आहे, हिकिड़ी एॾी वॾी बला आहे जेका हर इंसान खे बचणु खपे। छो जो ज़िंदगी गुज़री वई ऐं जे शिरक जी हालत में इंसान खे मौत अची वई त को अमल कमु न ईंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हल अताका हदीसुन गाशिया, इहा सूरत जेकी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ इन सम्झाइण जे लाइ त माण्हू अमल करे ईंदा। वुजूह यौमइज़िन ख़ाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया। त उहे माण्हू उन ॾींहुं क़यामत ॾींहुं थकियल पंहिंजा चेहरा खणी ईंदा, अमल करे ईंदा, पर उन्हनि जो ठिकाणो कहिड़ो आहे? जहन्नम हूंदो, ठिकाणो जहन्नम। अमल करे थकियल पंहिंजे पाण खे अल्लाह जे साम्हूं हाज़िर कंदा, पर बख़्शिश नसीब कोन थींदी। छाजे करे? जो हुननि जे अमल में शिरक जी मिलावट हुई। शिरक जी का माफ़ी कोन्हे। इन अल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़ैसिलो करे छॾियो आहे, हिन दुनिया में उम्मत खे ॿुधाए छॾियो,
आख़िरी इंसान जेको क़यामत ताईं ईंदो उनखे इहो पैगाम पहुचाए छॾियो त हू शिरक खे माफ़ न कंदो ऐं शिरक खां अलावा जेके गुनाह चाहींदो जंहिंजा चाहींदो माफ़ करे छॾींदो। 70,000 माण्हू बग़ैर हिसाब ऐं किताब पिया जन्नत में दाख़िल थियनि पिया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त थी सघे थो हुननि जे झोलीअ में के गुनाह हुजनि जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन तौहीद जे बरकतुनि सां माफ़ करे छॾिया, पर जे हू शिरक जी हालत में मरी थो वञे उन का बख़्शिश कोन्हे। इन्नहु मन युश्रिक बिल्लाह फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहुन नार। जंहिं बि अल्लाह सां शिरक कयो उन जो ठिकाणो जहन्नम आहे। हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह, उन ते जन्नत खे हराम कयो वियो ऐं उन जो ठिकाणो जहन्नम आहे। को ॿी राय हिन में आहे ई कोन, को ॿी ॻाल्हि आहे ई कोन हिन में। नबी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अटल फ़ैसिलो आहे त जेको शिरक जी हालत में मरी थो वञे उन जी का बि बख़्शिश कोन्हे। इन खां पोइ जेकी ॿी आयत आहे इन में असांजे लाइ सबक़ आहे त शिरक एॾी वॾी बीमारी आहे, एॾो वॾो गुनाह आहे, एॾो वॾो कबीर गुनाह आहे जो इब्राहिम अलैहिस्सलाम उलुल अज़म जेके 5 अंबिया उलुल अज़म आहिनि उन्हनि में पहिरें नंबर ते इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो आहे। मुवहिदीन जो इमाम आहे, उहो बि अल्लाह खां दुआ थो करे वजनुबनी व बनैया अन नअबुदुल असनाम। ए अल्लाह मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे परे करे छॾ कंहिंखां त असीं बुतनि जी पूॼा वञी कयूं, अल्लाह खां अलावा किन बुतनि खे वञी पूॼूं। यानी नबी आहे अल्लाह जो, पर हिन गुनाह खां बचण लाइ अल्लाह खां सुवाल थो कयो मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे परे करे छॾ त असीं हिननि जे वेझो बि न अचूं, हिन गुनाह खां वेझो। तॾहिं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहा क़बूलियत नसीब कई जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे चयो क़द कानत लकुम उस्वतुन हसनतुन फी इब्राहिम, तव्हांजे लाइ बहितरीन नमूना अमल आहे इब्राहिम। छो त पंहिंजे वालिद खे छॾे ॾिनई, पंहिंजी क़ौम खे, भाइरनि खे, घर वारनि खे, पंहिंजे सॼे ॻोठ खे छॾे ॾिनई, पर अल्लाह सां शिरक न कई, अल्लाह जी तौहीद ते अटल क़ाइमु रहिया। इहो नबीअ जो तरीक़ेकार हो त माण्हुनि खे अल्लाह जी तौहीद जी दावत ॾिनी ऐं शिरक खां मना कई ऐं अल्लाह खां बाॾाए दुआ पियो करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे शिरक खां बचाइजांइ। तॾहिं लुक़मान ॾिठो छा वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुव याइज़ुहु या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। त ए मुंहिंजा पुट शिरक न कजांइ, शिरक हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे, अल्लाह जे हक़ में हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे त तूं शिरक करीं, तूं अल्लाह जो हक़ कंहिं ॿिए खे अदा करीं, अल्लाह इबादत जे लाइक़ु आहे तूं कंहिं ॿिए जी इबादत करीं, अल्लाह मुश्किल कुशा आहे तूं उन खां घुर, तूं कंहिं ॿिए खां घुरीं, अल्लाह जे साम्हूं तूं हथ खणी दुआ घुरीं, तूं इहे हथ खणी तूं कंहिं ॿिए जे साम्हूं तूं इल्तिजा करीं, आरज़ू करीं, इहो अल्लाह खे पसंदि न आहे। उन खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे अख़्वफ़ मा अख़ाफ़ अलैकुम अश्शिरकुल असग़र, त सभिनि खां वधीक मूंखे ख़ौफ़ जेको हिन उम्मत में आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत सां मुख़ातिब थी फरमाइनि था सभिनि खां वधीक जेकी शइ जो मूंखे ख़ौफ़ आहे त अमीं शिरक असग़र में यानी नंढे शिरक में मुब्तला थी वञो। फसुइल अन्हु, पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त शिरक असग़र छा आहे, नंढो शिरक कहिड़ो आहे? नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था अर्रिया, रियाकारी नंढे मां नंढो शिरक आहे, नंढे मां नंढो शिरक रियाकारी आहे। रियाकारी अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पसंदि न आहे ऐं इहो नंढो शिरक आहे। छाजे करे इंसान अल्लाह जी बि इबादत करे थो पर गॾोगॾु ॾेखाव थो करे त इहा मुंहिंजी इबादत माण्हू ॾिसी मुंहिंजी वाह वाह कनि, मुंहिंजी तारीफ़ कनि, मूंखे हाजी साहब चवनि, मूंखे चवनि त हीउ दीनदार माण्हू आहे, हीउ तस्बीह ऐं ज़िक्र करण वारो माण्हू आहे, पंहिंजे हुलिये खे अहिड़ो ठाहे जो माण्हू उन जी वाह वाह कनि, मक़सदु इहो हुजेसि। हाणे इन में तफ़सील आहे, शिरक जेको रियाकारी आहे इन में तफ़सील इहा त जे बुनियादी तौर ते इंसान अल्लाह खां छॾे
के ॿिए जे लाइ को अमल करे थो, यानी अचे ई निमाज़ इन लाइ पढ़ण थो त माण्हू वाह वाह कंदासीं निमाज़ी आहे, त इहो त अमल हुन जो ज़ाया थी वियो, इहो अमल हुन जो क़बूल ई कोन्हे, शिरक आहे, असलन शिरक आहे। पर जे उहो अल्लाह जे लाइ इबादत करणु अचे थो, पर इबादत जे दौरान उन जे अंदर में नियत में का अहिड़ी ख़राबी पैदा थिए थी, वसवसो पैदा थिए थो त माण्हू ॾिसनि त हीउ निमाज़ त पढ़े पियो, पोइ डिघो रुकू करे, डिघो सजदो करे, ठाहे ठाहे निमाज़ पढ़े। हाणे पढ़ी शुरूआत कई अल्लाह जे लाइ, पर आख़िर में दिलि में वसवसो शैतान विधोसि, हाणे हिन में मिलावट थी वई, हिन में शिरक जी मिलावट करे छॾी, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा शइ बि पसंदि नथो करे त बानो जेको आहे मुंहिंजे लाइ इबादत करे ऐं गॾो गॾु हुन जे दिलि में वसवसो पैदा थिए। हाणे जे इहो वसवसो जॾहिं हुन जे दिलि में पैदा थो थिए ऐं अल्लाह खां पनाह थो करे ऐं पंहिंजी नियत जी तजदीद थो करे ऐं मुड़ी थो वञे, त पोइ उन जो को बाक़ी अमल आहे उन खे क़बूल थो थिए। पर जे इन तरीक़े सां निमाज़ पढ़ंदो रहियो ऐं अल्लाह खे बि ख़ुशि करण जी कोशिशि कई ऐं माण्हुनि खे बि ऐं दुनिया वारनि खे बि ॾेखारण जी कोशिशि कई त हीअ जेकी इबादत आहे केॾी बहितरीन तरीक़े सां कयां पियो, त इहा शइ बि शिरक में आहे, इंसान मुब्तला थियो। ऐं अॼु जा माण्हू अक्सर घणा माण्हू तव्हां ॾिसंदा त इन अमल खे, पंहिंजनि अमलनि खे सिर्फ़ु ॾेखाव में ज़ाया कंदा ऐं शैतान वसवसो विझंदो आहे। राति जो तहजुद ते उथंदो, सुबुह जो शैतान पहिरीं इहा ॻाल्हि विझंदुसि, उथी माण्हुनि खे ॻाल्हि कंदुसि, या तहजुद ते उथंदो आहियां ऐं राति न सुम्ही सघियुसि, बाबा छाजे करे कोन सुम्ही सघियुसि? तव्हां सां मुंहिंजी पोइ हदीस ॿुधीसीं, उन में छा हो त साहबीअ चयो त आउं राति जो उथियुसि पर निमाज़ न पे पढ़ी, सिर्फ़ु इन लाइ त मतां हुन जे दिलि में अहिड़ो को गुमान पैदा थिए त हीउ शायदि राति जो तहजुद लाइ थो अचे, निमाज़ कोन पढ़ी, मूंखे विछो ॾंगे वियो, मूंखे विछो। इहो असांजनि सलफ़ सालिहीन जो इहो तरीक़ेकार हूंदो त हू पंहिंजनि गुनाहनि, पंहिंजनि अमलनि खे लिकाईंदा त मुंहिंजो अमल ज़ाहिर न थी पए, सिर्फ़ु फ़र्ज़ निमाज़ मस्जिद में पढ़ंदा, नफ़ली निमाज़ूं घर में पढ़ंदा, इहो तरीक़ेकार हूंदो। असांजो अॼु उम्मत में अमल घटिजी वियो आहे ऐं जे अमल आहे त उन में रियाकारी थी वई आहे, त असुल अल्लाह जे लाइ था कनि, पर उन में रियाकारी जे करे उहो अमल इंसान जो ज़ाया थी थो वञे। त इहो बि उन ई शइ में अची थो वञे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तौहीद ते ईमान आणण खां पोइ सिर्फ़ु इन नंढे अमल जे करे इंसान जेको आहे उन गुनाह में मुब्तला थी, जेके शिरक असगर चयो वियो आहे। उन खां पोइ इब्न मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ही हदीस आहे, मन मात हुवा यदउ मिन दूनिल्लाहि निद्दन दखल अन्नार। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, सही बुखारी जी हदीस आहे, इब्न मसूद रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था, जेको इंसान इन हालत में मरी वञे, यानी मौत इन हालत में अचे, वहुवा यदउ लिल्लाहि निद्दन, हू अल्लाह का सिवा ॿियनि के बि पुकारींदड़ हो, अल्लाह के पुकारींदड़ हो पर अल्लाह सां गॾु, वहुवा यदउ मिन दूनिल्लाहि निद्दन, अल्लाह का सिवा निद चइबो आहे अल्लाह जहिड़ियूं ख़ूबियूं के ॿिए में ॼाणे, त अल्लाह मुश्किल कुश आहे, ही बि मुंहिंजी मदद करे सघे थो, ऐं हिन खां घुरां त ही बि अल्लाह खां मूंखे वठी ॾींदो, अल्लाह खां सिवा के ॿिए खे पुकारे थो, वहुवा यदउ मिन दूनिल्लाहि निद्दन दखल अन्नार, उहो जहन्नम में दाख़िल थिए थो। ऐं उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस आहे, जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन लक़ी अल्लाह ला युश्रिकु बिही शैअ दखल अल जन्नह, जेको अल्लाह सां इन हालत में क़यामत ॾींहुं मुलाक़ात करे त हुन अल्लाह सां शिरक न कयो हुजे, अल्लाह सां शिरक न कयो हुजे, दखल अल जन्नह, उहो जन्नत में दाख़िल थींदो। यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो अटल फ़ैसिलो आहे त जेको इंसान अल्लाह सां इन हालत में मुलाक़ात करे, गुनाह सां भरियल हुजे, गुनाह जो दिलि में ख़ौफ़ अथसि त रब्बुल आलमीन हिन गुनाह जो मूंखे सज़ा ॾेई सघे थो, हिन गुनाह जो मूंखां पकड़ थी सघे थी, राति जो सुम्हण खां पहिरियों इहो ख़ौफ़ अथसि हीउ गुनाह कयां पियो आऊं, पर गुनाहगार आहे, ज़िंदगी गुज़री वई, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कई, अल्लाह सां गॾु शिरक न कई ऐं मुआहिद रही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं इन हालत में मरी थो वञे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो
चवण आहे, फरमान आहे, मन लकी अल्लाह ला युशरिकु बिही शैआ दखल अल जन्नह, जेको अल्लाह सां इन हालत में मुलाक़ात करे त हू अल्लाह सां गॾु कॾहिं हुन शिरक न कयो हुजे, दखल अल जन्नह, हू जन्नत में दाख़िल थींदो। वमन लक़ियहु युशरिकु बिही शैआ दखल अन नार, ऐं उन हालत में जे उनखे मौत अची थी वञे त हू अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए सां अल्लाह के शरीक ठहराईंदो रहियो ज़िंदगी भर, या कंहिं हिकिड़े मौक़े ते अल्लाह सां शिरक कयईं ऐं इन जी तौबा न करे सघियो ऐं इन हालत में मौत थी अची वञे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था त इहो माण्हू जहन्नम में दाख़िल थींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ था कयूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे तौहीद ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं शिरक जी समझ अता फरमाए, शिरक का पनाह अता फरमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।